लखी गुलाम चालक ॻोठ अज़ीम जोगी भरिसां 30,000 केवी बिजली जा 5 पोलनि जूं तारूं 1.5 महीने खां मथे गुज़री चुको आहे। हिन महिल ताईं इंतज़ामिया अगूर निंड में सुतल आहे। तारूं जोगियुनि जे कखाननि घरनि मथां तारूं किरियल आहिनि ऐं रोड रस्तनि ते किरियल आहिनि, जंहिं मथां रस्तनि तां मासूम ॿार समेत औरतनि मर्दनि ऐं उन्हनि तारुनि मथां गुज़रण ते मजबूर आहिनि। आला अख़्तियारनि खे घुर्जे त फिलफोर नोटिस वठी 5 पोल ऐं तारूं 5 किलोमीटर ताईं किरियल पयल आहिनि। जेके पहिरें तूफ़ान में किरियल 5 पोलनि मां 2 पोल नया लॻाया विया हुआ, जेके ॿिए आंधी तूफ़ान में ॿीहर किरी पिया आहिनि। उन्हनि पोलनि में नाकारा मटीरियल ख़रीद करे इस्तेमाल कयो वियो, जेको ॿिए तूफ़ान में किरी पिया। ज़रियनि जो चवणु आहे त नाकारा मटीरियल सस्तो ख़रीद करे बाक़ी पैसा करप्शन में हड़प कया विया आहिनि। 30,000 केवी बिजली जी तारूं ऐं पोल किरण जे नतीजे में इलाइक़े वासी सख़्त परेशान आहिनि। इलाइक़े वासी ऐं पर्स गिदाई जे इलाइक़े वासियुनि चयो आहे आला अख़्तियारूं ऐं वफ़ाक़ी हुकूमत सख़्ती सां नोटिस वठी जल्द खां जल्द 30,000 केवी बिजली जूं किरियल तारूं ऐं पोल लॻाए इलाइक़े वासियुनि मां बेचैनी ख़तम कई वञे। ॿी सूरत में एहतजाजी मुज़ाहिरा कया वेंदा।